अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जियां त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो तकरार ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां अॻु में ई टोटल 14 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 15, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। दोस्तों हिन सीन में तव्हां खट हेठां ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु बि पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलानी टीवीअ मिस्टेक पकिड़े वरिती आहे। मिस्टेक नंबर 16, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रही हूंदी। हीअ ॾिसो दोस्तों हिते हीअ माइक कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रही आहे। दोस्तों माइक में हिनखे कैमरा जी फ्रेम खां परे थियणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो, न वरी एडिटर गौर कयो ऐं न वरी कैमरामैन गौर कयो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 17, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे 2 सेकंडनि जे लाइ माइक जो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र ईंदो कैमरा जी फ्रेम में। दोस्तों हीअ ॾिसो हिते ही चंद सेकंडनि जे लाइ माइक जो टुकड़ो तव्हांखे कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु बि पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलानी टीवी हीअ मिस्टेक पकिड़े वरिती आहे। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 18, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे, एक्टर जी चेहरे जी तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो आहे, अछे कलर जो फॉर्म। दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन अच्छे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।